हेलो सरदार मिठल खान, तुम काथे हो? मां हिते ई वञा तो मूंसां खान जो तबियत ख़राब थियो आहे। मां मूंसां खान खे ॿाहिरि वठी वञा तो के हॉस्पिटल में ॾेखारण जे हिसाब सां तव्हां पंहिंजी घेरे खे मज़बूत करे बीह रहियो। मां 2 ॾींहंनि जी अंदरि ईंदुमि, पोइ हिननि खे ॿुधाईंदुमि त घणे 20 100 आहे। ठीक है सरदार, ता घबरायो न। घेरे खे मज़बूत करे बीह रहियो। ठीक है। दादा ओ ये सामो वञनि था हाणे तव्हां ॼाणो मीर वारा ॼाणनि मां थियण जवाब ॾियो। ठीक है। दीदा अज कंहिं भी सूरत में अदा वलीदाद के आजाद कराइणो आहे। दीदा हल हल बरारे दीदा उते इनके बद ठीक है साहब एड़ो साठो ॾींदा से। भाई पिस्तल वठो बदमा साहब ये वठदा तू वलीदाद जमीन का कब्जो हटाइंदे ना हटाइंदे? जान भी ॾींदुमि बकाया, जमीन मां पंहिंजो कोन वापस कंदुमि, छो जो इहो मुंहिंजा पंहिंजा ज़मीन आहिनि। वलीदाद मुंहिंजो सलाह ईअं थी त ज़मीन वापस कर ऐं हिन जहिड़े में तोखे छा मिलंदो? तूं जेको जहिड़ो करे थो। जहिड़ो मां नथो कयां, जहिड़ो तूं करे तो मां पंहिंजो ज़मीन कॾहिं बि वापस न कंदुमि। मां तोखे 2 बजे अर्ज़ु कयां थो त महिरबानी कर ऐं असांजा ज़मीन वापस कर। तूं 2 बजे तो पोइ इन ॻाल्हि खे सोचींदो। सोच न, असांखे पंहिंजा ज़मीन वापस कर। तो तूं मिठल खान चवणे इहो मिठल खान तोखे फासाईंदो, पाण निकिरी वेंदो। मुंहिंजे सरदार कीअं न चओ? तूं हिन सरदार सां गॾु थी करे पाण खे माराईंदे पाण खे। मूंखे जीअं चवणो थी चओ, मुंहिंजे सरदार खे न चओ, छो जो उहो मुंहिंजो सरदार आहे। हाणे तूं ज़मीन वापस कंदे कोन कंदे असांखे सिधी इहो ॿुधाए। इहो मां पंहिंजे सरदार खे पुछी करे पोइ इहो जवाबु तोखे ॾींदोमांइ। जॾहिं मरण वक़्तु बि सरदार सां गॾु हूंदो, सरदार खां तूं पुछा कंदे तूं घणो ॻाल्हाए थो त पोइ तोखे ज़मीन वापस कोन कंदुमि। अरे जमीन तुंहिंजा वॾा बि वापस कंदा, तूं छा जमीन वापस न कंदा? वॾनि खे न चओ। वलीदाद अदा एक बेहोश थी वियो। बेहोश थियण ॾे। काका हिन साल माशाल्लाह ज़मीन फसल सुठो थियो। इंशाल्लाह मेहनत कयो था न। जी सरदार, इन साल फसल सुठो थियो आहे। असां मेहनत कयूं, मेहनत ज़रूरु मिलंदो न आगे। तव्हां मेहनत कयो आहे, तव्हांजो मेहनत जो फल कॾहिं बि ज़ियान न थींदो। इंशाअल्लाह जल्द ॿुधंदो। पर 2 ॾींहंनि में वलीदाद को ज़मीन आज़ाद करेंदासीं। उहो बि तूं हारींदे, तूं हार पोखंदे उन्हनि जो बि। वो सबला तो असां गरीबनि जे मथां थोरा तो हूंदा। थोरे जी का बि ॻाल्हि न आहे। असां ग़रीबनि जा मददगार आहियूं। हर वक़्तु असां ग़रीबनि जा मदद कंदासीं।
दादा रोज था एकड़ो बम करे पूरो बरोबर मना रे जा सारे का जो फायर थे खबर ना है मां ईअं सम्झां थो मतिलबु मीर वारनि ते हमिलो थियो हुजे शायदि को चाल हूंदो मिठल खान जो मां हुनखे सम्झी न सघियो ॻाल्हायूं था मीर खां पुछा कयूं था छा फायर आहिनि मीर जो नंबर ही बंदि थो लॻे पर बंदा हल असांखे जल्द हलूं असांखे हथियार खणणा पवंदा उतां ते हल अच्छा ही तो मलार पाड़ के संभाल मलार पाड़ के संभाल मलार जेकॾहिं असां ईअं वियासीं सरदार असांखे म्यार ॾींदो असांखे वली पाड़ के साथ करिणो पवंदो न त असां ईअं ख़ाली वियासीं सरदार असांखे म्यार ॾींदो छॾे ॾे वली तार ॾे भाई अदा मां अहिड़ो भाड़ियो न आहियां जेको पंहिंजे भाउ खे छॾे करे दुश्मन ॾे वञो न अदा न तूं पहिरियों हल ॼण के असां पोइ ॾिसंदासीं हा मिठन जो कम कयोसीं हाणे असांखे थोरो होशियारी सां रहणो पवंदो होशियारी छा जो पैसो आहे सभु कुझु आहे असांजो कमु आहे पैसे सां मतां रईस जो असां ते शक पवे त पोइ रईस जो असां ते शक न पर मल्हार वारनि ते शक पवंदो छो त असां हुनखे रईस खे अॻे ई चयो हो उनजे करे उन्हनि ते शक कंदो जिते रईस ॾे हल उन्हनि खे सॾु करायूं जीअं उन्हनि जो असां ते शक न पवे जेको तुंहिंजो सवाल अचे हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरिय पसण ले मरियो थो वञे हिते खौफ़ में खून ॾिसी माण्हू थी दर्दन में उचरियो थो वञे हल दिल जे चवण ते लॾे था हलूं दर्दन जो देस छॾे था हलूं पर हर हंध तो बहज़ारिया माण्हू माण्हू जो मारिया हिन दोज़ख जे